कालका रिपोर्टर सिंधड़ी फ़कीर दिलबहार नकरा झिंगोर नवंबर पासे गर्मी में शिदत बाद गैस्ट्रो डायरिया ऐं पेट जी बीमारी पकड़ियल 32 खां वधीक मौसूम ॿार अस्पतालन में दाख़िल। हेड स्ट्रोक खां बचाव लाइ के भी उपाउ न वरिता विया। तफ़सील मूजिब अञा ताईं हेड स्ट्रोक खां बचाव जे लाइ के भी उपाउ न वरिता विया। हिंगोर नोफल अडियो गिरोड शरीफ ऐं खेराऊं स्टाफ 12 मेल स्टाफ तगोसर सामारो स्टाफ ते अञा ताईं सख्त गर्मी पिद 49 सेंटीग्रेड हुजण बावजूद इंतजामिया पारां अवामी हंधनि ते हेड स्ट्रोक खां बचाव जा के भी उपाउ न वरिता विया। न ई इंतजामिया पारां मुसाफ़िरनि शहरनि ऐं रवासियुनि जी सहूलियत ख़ातिर के भी हेड स्ट्रोक खां बचाव जा न ई के बंदोबस्त कया विया आहिनि। जॾहिं त इंतहाई अहम ज़रियनि मूजिबि रेवेन्यू जा तपेदार ऐं क्लार्क रोज़ानी हज़ारे रुपयनि जा कूड़ा बिल ठाहे क़ौमी ख़ज़ाने खे लखे रुपयनि जो नुक़सानु ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त बिलनि में उहो ॼाणायो पियो वञे त खेराऊं 12 मेल हिंगोर नो सामारो मोरी स्टाफ गिरोड शरीफ अलाडियो तगोसर बशीराबाद ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि ऐं स्टाफनि ऐं अवामी हंधनि ते हीट स्ट्रोक जी बहालीअ वारा प्रोग्राम शुरू कया वञनि, जंहिंमें अवामी हंधनि ते मुसाफ़िरनि शहरनि ऐं रहवासियुनि खे मशरूबात बर्फ़ मिनरल वाटर जूं बोतलूं फराहम करे रहिया आहियूं ऐं हीट स्ट्रोक खां बचाव जे लाइ उपाउ वरिता विया आहिनि। वाज़िह रहे त 17 मई ते हीट स्ट्रोक खां बचाव जे लाइ चीफ सेक्रेटरी सिंध जी सदारत हेठि कराची में इजलास थियो हो, जंहिंमें सेक्रेटरी तवानाई सेक्रेटरी बहाली DGP DMS सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे डायरेक्टर जनरल कमिश्नर कराची ऐं समूरे सिंध जी डिवीज़नल कमिश्नर वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कई हुई।